में सूफ़ी कैंटीन ते वेठा हुआसीं ऐं मानी पे खाधीसीं वेठे बेख़बरा ऐं उतां कुझु छोकिरा गुज़रिया जिनखे कुझु छोकिरनि खे लठियूं हुयूं हथ में, कुझु छोकिरनि खे शीखूं हुयूं ऐं हिकिड़ो गुज़रियो जंहिं पंहिंजी शर्ट मथे करे असांखे पिस्टल ॾेखारियो। असां बेख़बरा वेठा हुआसीं, हुननि रड़ियूं पिया कयूं त कहिड़ो छोकिरो आहे जंहिंखे मारणो आहे। असां वाइड़ा हुआसीं, असां मज़े सां वेठा हुआसीं, मानी पे खाधीसीं वेठे त ओचितो छोकिरो आयो। हे मुंहिंजो क्लासमेट आहे, मुंहिंजो भाइरनि जहिड़ो आहे, असां गॾु पढ़ंदा आहियूं। हिन खां अची पुछनि त तुंहिंजी वापसि कहिड़ी तंज़ीम सां आहे? हिन चयो मां न्यूट्रल आहियां। हिननि चयो त असांखे मोबाइल चेक करायो। हे न मोबाइल चेक कराए पियो त हुननि तशदुद करणु शुरू कयो त मां उथी वञी करे हिनखे बचाइण जी कोशिशि कई, हिनखे भाकुर विधो त हुननि मूं ते बि तशदुद करणु शुरू कयो ऐं गोलियूं असांजे हीअं पेरनि में हलायूं अथनि। असांखे PSF वारा अची विया, हुननि असांखे बचाइण जी कोशिशि कई। अगरि उहे न अचनि हा त हीअ असांखे मारे पोइ हितां वञनि हा। हू विया आहिनि, असां उते बीठा रहिया आहियूं। उतां अची करे गार्डन उहे गोलियूं आहिनि जेके असां ते हलियूं आहिनि उहे उन्हनि खोल खयां आहिनि। उन खां पोइ रेंजर्स अधु कलाक खां पोइ आई आहे। उहे अचण साण असांखे चयो अथनि बयानु ॾियो हिननि जे अॻियां त हीअ FIR कटींदा। असां बयानु ॾियणु शुरू कयो त असां ते कातिलानो हमलो थियो आहे मुंहिंजे भाउ ते ऐं मूं ते। हीउ मुंहिंजो क्लासमेट आहे, भाइरनि जहिड़ो आहे। त रेंजर्स हिनखे गले मां वरितो आहे ऐं हिन चवनि था त हिननि ते हमलो थियो आहे त हिनखे खणो। मां चयो हमलो बि असां ते थियो आहे, तव्हां खणो बि असां ते, त असांखे था अगरि हीउ खणंदव त हिन सां गॾु पहिरियां गाॾीअ में मां वेहंदसि ऐं मां पहिरियां गाॾीअ में चढ़ी वेठसि। त हुननि ॾिठो त हाणे छोकिरी थी चढ़े, हीअ शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे। त हुननि मूंखे बि लाथो, हिनखे बि लाथो ऐं उते असांखे बीहारे छॾियो ऐं गार्डन खे चयनि त हिननि खे केॾे बि वञणु न ॾिजो, हिननि ते नज़र रखिजो, हिते ई बीठा हुजनि। असांजा ॿिया दोस्त अची विया त हिननि न को पुछा कई न को छा, उन्हनि खे वठी गलनि मां ऐं गाॾियुनि में वेहारे ऐं उन्हनि खे खणी विया। उन्हनि खे 2-3 कलाकनि ताईं तशदुद जो निशानो बणायो अथनि। असां हींअर मुबीना थाणे ते आया आहियूं, असां विक्टिम आहियूं, असां ते हमलो थियो आहे, गोलियूं असां ते हलियूं आहिनि, रेंजर्स असांखे खयो आहे। असां चऊं था असांजी FIR कटियो APMS ते, त हीअ चवनि था त हुननि जो बि असां ते ज़ोर आहे, असां हुननि जी पहिरियां FIR कटींदासीं पोइ तव्हांजी FIR कटींदासीं। हमलो बि असां ते थियो आहे। हू कूड़ा केस ठाहे करे अस्पतालुनि में पंहिंजनि छोकिरनि खे खणी विया आहिनि ऐं सुभाणे हू ईंदा, हुननि जी FIR कटिजंदी ऐं जेके विक्टिम आहिनि उहे ईअं ई रोडनि ते ज़लील थींदा पिया। पर हीअ इंतिज़ामिया एॾी बेकार आहे जो हीअ असां ते असांजी FIR न कटींदी। हा, ऐं ॿियो इहो त जेके बि दोस्त आहिनि, क़ौमपरस्त दोस्त हुजनि, जेके बि हिते सिंधी दोस्त आहिनि, उन्हनि खे अपील कयां थी त हिते अचो, असां सां गॾु बीहो ऐं तव्हांखे इहा गैरत अचणु घुरिजे त आऊं बि तव्हांजी न्याणी आहियां। मूं ते हमलो थियो आहे, मूं ते गोलियूं हलियूं आहिनि, मूं ते तशदुद थियो आहे ऐं हींअर ताईं असां वटि सिर्फ़ु वकील साथी पहुता आहिनि ऐं असांजा जेके कराची यूनिवर्सिटी जा दोस्त आहिनि उहे पहुता आहिनि ऐं कुझु दाऊद यूनिवर्सिटी जा दोस्त पहुता आहिनि। ॿिया जेके बि दोस्त आहिनि उन्हनि खे आउं अपील कयां थी त उहे बि अचनि, असां सां गॾु हिते वेहनि। जेसीं ताईं FIR नथा कटीनि असीं ही रोड ब्लॉक कंदासीं ऐं हितां कोन उथंदासीं।